नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा आहियूं त फैज़गंज वासी सईद इमाम अली शाह नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतजाज कंदे चयो त फैज़गंज में मुंहिंजी 15 एकड़ 32 गुंटा ज़मीन 20 सालन खां खणत थियल आहे, जंहिं ते इलाइक़े जे बासर सैयद हसन अली शाह, सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, सैयद गुलाम मुजतबा शाह, कायम दीन लाखो, इकबाल लाखो, अर्ज मोहम्मद चांग, अमीन चांग, रज़ा मोहम्मद चांग, गरीब नवाज चांग ऐं ॿियनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो। जॾहिं त ॼाणियल ज़मीन बाबत मुख्तियार कार फैज़गंज एक लेटर जारी कयो, जंहिंमें ज़मीन मुंहिंजी हुजण जो ज़िक्र बि कयो। अहिड़ो लेटर मुख्तियार कार फैज़गंज SHO फैज़गंज गुलाम असगर आलमानी ॾे बि मोकिलियो, पर SHO फैज़गंज गुलाम असगर आलमानी बासरनि खां ॻरी रिश्वत वठी मूंखे आसरनि में राहे ज़मीन ते कब्ज़ो कराए छॾियो। हिन चयो त बासर ज़मीन ते हथियारबंद विहारे छॾियनि, कंहिं बि वक़्तु खून रेज़ी थी सघे थी। इन IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।